मीरपुर ख़ास पुराणी मीरपुर ख़ास जो रहवासी ॿिन्हिनि टंगुनि खां माज़ूर सुधीर ख़ास के लिए बाअसर जे ज़्यादतियुनि खां तंग थी एवान साफ़त मीरपुर ख़ास पहुची साफ़ी नाडो बाअसर शाहनवाज़ मरी वल्द मैक्सी मरी ख़िलाफ़ दाईंदे छो त कुझु अरसो अॻु मां शाहनवाज़ मरी खां 3,50,000 में कार वरिती हुई जंहिंजी रक़म मां ॾेई छॾी आहे, पर उहो मूंखां 3 लख रुपया सोच जा घुरे रहियो आहे, जेकी सरासर ज़्यादती आहे। न ॾियण ते हिन चयो त कल्ह गुलबहार शेख जी डाटसन घर ॾांहुं काए आयुसि पए त रस्ते में ॾेथो पंप वटि शाहनवाज़ मरी मूंखे रोके मारकुट करे मूंखां पराई डाटसन मॉडल 1987 फूरे वियो, जंहिं बाद मां हद थाणे ते इतला बाद SSP मीरपुर ख़ास खे पिणु नोटिस ऐं इंसाफ़ लाइ दरख़्वास्त ॾिनी आहे। हिन चयो त व्याज जा पैसा वसूल करण लाइ उन्हनि बाअसरनि मूंखे मौतमार धमकियूं पिणु ॾींदा रहिया ऐं हाणे मूंखां शाहनवाज़ मरी सुधी 3 माण्हुनि गाॾी बि फुर करे विया आहिनि। हिन चयो त मूंखे शक आहे त मुंहिंजे नौजवान पुट खे बि उन्हनि ई रोड हादसे में मारियो आहे। मुतासिर सुधीर ख़ास के लिए इंसाफ़ लाइ DIG मीरपुर ख़ास SSP मीरपुर ख़ास समेत आला अख़्तियारनि खां इंसाफ़ जी अपील कई आहे। ब्यूरो चीफ सूमार समय जो।